पूरा थी चुका है। इंशाअल्लाह शिर्क बिदअत के बाजार से बही लग जो सैयद कायनात के सुन्नत का तराना बुलंद थी दो अल्लाह के वहदानियत के परचम के सर बुलंद रखो दी दो ये वलर करे था निकरन इन धरती जा मुशरिक ये वलर करे था निकरन ये मक्के जा मुशरिक मिठे मुंह वलर करे निकरन रहा अही हक सच के सर बुलंदी जो जिंदा दलीला जैसी ताई जान में जाना है जिस्म में रक्त जो आखिरी फुरा है ए सालानो जलसो थींदो रहंदो चो इंशाअल्लाह ए असां इंतजामिया सां ताउन कयो जो से परियां मकान में तकलीफ थे थी पर मकान वाला वेचारा भी चुप वेठा त वरी तोतन के तकलीफ थी जने को ये तोता निकता है त असली तोता लडे विया हैं मुल्क ही छडे विया हैं असली तोतो नजर ही कोन थो अचे उन्हन जी जा हिनन वाला रही है इन्हन के ॾाढी तकलीफ़ आ मैदान ते निकरी था अचन ऐं ख़बर न है अलाए छा खां छा बकवास गंदी ज़ुबान गारियूं मीलाद के जुलूस में अकाबर उलमा के गारियूं हक़ ऐं सच जे अलमबरदारन के गारियूं अज सजो दिहाड़ो हिते जेका बकवास कई है ज़ालिमन इंतजामिया ॿुधो असा के कमजोर न समझो खुदा के ज़ात जो कसम अगर असा पंहिंजे कारकुनन के इशारो कयूं तहां बच्चा भी जिंदा नथा रही सघन ठिगरी थी दऊ लेकिन असा झेड़े में खुश न हो असा के अल्लाह है अल्लाह जे रसूल झेड़े जो सबक न है दिनो असा के अल्लाह है अल्लाह जे रसूल सब्र जो सबक दिनो बर्दाश्त जो सबक दिनो असा कारकुनन ते कंट्रोल किया लेकिन मां लाड़काने जे एडमिनिस्ट्रेशन के चमन तो चाहिए त जेके शर्पसंद बकवास थाकन इन्हन जे जुबानन ते लगाम चाढ़ो न त ज़बानू ठेका करदासी नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम तालिबान तारीख कायदे जमीयत वाला फजलुर रहमान तकबीर असा जे सब्र के कमजोरी न समझो असा कोटिया जा पठान कोन्हूं जो लाड़काने में कोट विकण आया आहियूं असा जो जीअण ऐं मरण हिन धरती सां वाबिस्ता है इंशाअल्लाह हिन धरती के शिरक खां पाक कंदासीं ॾाढा चओ इंशाअल्लाह सभई गॾिजी ॻाल्हायो हिन धरती के शिरक खां पाक कंदासीं मरी छो विया आहियो ॻाल्हायो छो था हिन धरती के शिरक खां पाक कंदासीं हिन धरती के बिदअत खां पाक कंदासीं हिन धरती के ज़लालत खां पाक कंदासीं हिन धरती के गुमराही खां पाक कंदासीं जिन वटि दलील न हूंदा आहिनि उहे बकवास कंदा आहिनि यारनि वटि कोई दलील कोन्हे यारनि वटि कोई दलील कोन्हे कुत्ते जो कम आहे भौंकण पर जेकॾहिं कुत्ते बस न कई त पोइ फ़क़ीर खे हक़ आहे त लठ हलाए ॻाल्हि सम्झो था अञा फ़क़ीरनि ते असां कंट्रोल कयूं बीठा आहियूं दलीलनि जी ॿोली ॻाल्हायो मां लाड़काने जे मुशरिकनि खे चैलेंज थो कयां जेकॾहिं गैरत जो ज़र्रो बि अथव त निकिरी अचो सचे पीउ जा पुट हो त पंहिंजे मज़हब खे क़ुरान जे दलीलनि सां साबित कयो सही नित्थे जा चावल हो मलार कने जो मुशरिकन के चवा थो अगर सही पीउ जा पुट हो ता चो मैं गारंटी थो दिया मुझे कोई कारकुन तहां सां बदतमीजी न कंदो मुझे कोई कारकुन तहां जे खिलाफ नारो न हणंदो मुझे कोई कारकुन तहां जे खिलाफ हुक्म न कंदो मुझे कोई कारकुन तहां के चंपो भी न उलारींदो अरे सच्चे पीउ जा पुट हो त निकरी अचो पंहिंजो अक़ीदो क़ुरान सां भेटाए दो मैं अगर लाड़काने जा मुशरिक पंहिंजो अक़ीदो हिन क़ुरान सां भेटाए ॾियनि मां हिन इज्तिमा में उन्हनि जे जमात में शामिल थींदुसि यार तव्हांजे लाउडनि खे छा आहे कोन था हलनि तव्हांजे लाउड स्पीकर कहिड़े दर्द जी दवा हो या अचो अचो असां पंहिंजो अक़ीदो तव्हांखे क़ुरान सां भेटाए था ॾियूं बाबा ठीकु थो ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां दलीलन जी बोली ॻाल्हायो दलीलन जी बोली ॻाल्हायो जंहिं मुर्शिद जे इज़त ऐं अज़मत जा कसम खणंदा हो कंबर परे त कोन्हे वठी चोस गाॾी करे हा हे क़ुरान साम्हूं पियो आहे पंहिंजा काबिर जे साम्हूं वाइदो थो कयां बाबे खे हेठि विहारे तव्हांजे मुर्शिद खे बाबे जे कुर्सी ते विहारींदुसि वठी चोस सुबुह जी निमाज़ ताईं वेठा आहियूं हिते कंबर परे कोन्हे अधु कलाक जो सफ़र आहे अब ठीक तो ॻाल्हायां
बाबे के अर्ज कंदुम तो बाबो हेठ रहे तहां जे मुर्शिद के कुर्सी ते बाबे जे कुर्सी ते हारिंदुम कुरान खोले रखंदो मास किबला पंजो अकीदो कुरान में साबित करे दे मैं तो चमा आलिमुल गैब हिकड़ो खुदा तू तो चाहे नबी भी आलिमुल गैब मैं तो चमा हाजिर नाजिर हिकड़ो खुदा तू तो चाहे नबी भी हाजिर नाजिर मैं तो चमा मुख्तार कुल हिकड़ो खुदा तू तो चाहे नबी भी मुख्तार कुल मैं तो चमा मुश्किल कुशा हिकड़ो खुदा तू तो चाहे नबी भी मुश्किल कुशा मैं तो चमा नबी रसूल समूरा बशर हन तू तो चाहे बशर ना है मुर्शिद के रखिया मादर सा कुर्सी ते हारे कुरान खोले रखतो मास पंजो अकीदो कुरान सा फटाए दे इन जमात के सामू हाथन ते बेइज्जत करे मुरीद थींदो मास नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात नारे तकबीर सच्चे पीर जा पुट होता चो सही नुस्खे जा चावल होता छो कुत्ते वांगुर बकवास तेरा अच्छा मैदान ते पांचो अकीदो खुदा जे कुरान से भेटाए दे अरे चाहे तमाके चाहे तो के इने पुलिस वाले के दार बन गए तू इते आराम करना है गड़बड़ तो करी देख रहा तू कहने तुझे ड्यूटी की जरूरत ओ बुजुर्गो तैयार होने के देख रहा सुबह जी निवास ताई जलसो जारी रहंदो दाढ़िया गलायो कोई किताब में तैयार न है कुरान के मुकाबले में कहीं किताब की कोई हैसियत न है कुरान सबनी खा मथे दाढ़िया गलायो गर्जी गलायो कुरान सबनी खा मथे कुरान किताबन जो सरदारा मुझे पाक मोहम्मद नबी जन जो सरदारा अच्छो कोई झड़ो ना है पंहिंजो अकीदो कुरान सां भेटाए ॾियो या माखो मुंहिंजो अकीदो कुरान सां भेटाए वठो सब तफसीर मां खणी थो अचां हिकु हिकु तफसीर तव्हां जाॾो खोलींदो माण्हुनि खे गुमराह न कयो मांखे को मुशरिक ॿुधाए त हुज़ूर साईं जन जा सहाबी सगोरा जॾहिं हुज़ूर साईं जन वटि ईंदा हा त पेरनि ते हथ रखी झुकी मिलंदा हा को मुशरिक मां के ॾेखारे या कंहिं सहाबी अची करे हुजूर जे आॾो सजदो कयो को झुकियो को पेरनि ते ॿई हथ रखी करे साईं जन जा कदम मुबारक चुमियई सहाबी ईअं कंदा हा जीअं तव्हां मुर्शिदनि जे आॾो था कयो खंघारा बि चटियूं था वञो साबित कयो शियन ऐं बरेलवियुनि में फ़र्क़ु ई कोन्हे कल हिते मीलाद जे जुलूस में ॾाढनि सां नचनि पिया आवाज़ ॾिठो हो कंहिं जरा कसम अथव अल्लाह जे ज़ात जो ॾाढनि सां जो जलाल चांडे जे ग्रुप में शामिल थियो पुट वो चंगी तरह नचण सेखारींदो या रूबीना देगड़ी वारी पार्टी में शामिल थियो पटका ॿधा पिया हिन तोतन खे ॾाढियूं नच हया को शर्म को दीन का फजीलत मलंगन महरम में ताज़िया कढिया हिनन रबीउल अव्वल में पाक मोहम्मद करीम जे मीलाद जे नाले ते रोज़े मुबारक जूं शबीहूं ठाहियूं कूड़ न थो ॻाल्हायां ॾाढिया ॻाल्हायो मां मुशरिकनि खे चवां थो हे जेके तव्हां शबीहूं ठाहियो था कंहिं चयो अथव अलाह चयो अथव त असां बि ठाहियूं रसूल चयो अथव त असां बि ठाहियूं सहाबिन चयो अथव त असां बि ठाहियूं इमामन चयो अथव त असां बि ठाहियूं जाच मां तोखे मिठे मोहम्मद करीम जो फरमान ॿुधायां मन जद्दद कबरन व मसलन सालन फकत खरज अनिल मिल्ला चओ त मिठो मोहम्मद करीम सच्चो आहे ॾाढा ॻाल्हायो सभई गॾिजी ॻाल्हायो जेको पाक मोहम्मद के सचूड़ो जेको मिठे मोहम्मद करीम के सच्चो न मञे काफ़र जेको हुजूर के सच्चो न मञे लानती आहे जेको हुजूर के सच्चो न मञे जहन्नमी आहे मां हदीस पढ़ी थम ते मुशरिक के ताकत आहे हदीस के गलत साबित करे हुजूर फरमायो मन जद्दद कबरन व मसला मिसालन फकत खरज अनिल मिल्ला जेको कबर जी तजदीद करे शबीह ठाहे ताज़ियो ठाहे ताबूत ठाहे सवांग ठाहे वो मां मोहम्मद करीम जे उम्मत मां निकरी वियो इश्क नचण जो नालो ना है इश्क मिठे मोहम्मद करीम जे ताबेदारी जो नालो आहे हाणे त हिननि हद करे छॾी हाणे झंडा सावा छपराए उन ते हुजूर साईं जे जुती मुबारक जो फोटो छपिन था तव्हां ॾिठो हूंदो
ऐं वरी उन जुती सां गॾु कथे कथे जुती जे विच में काथां जुती जे हीअं चौधारियूं लिखियो पियो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जुती में अल्लाह जो नालो ऐं रसूल जो नालो, और तव्हांखे ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए? तूं पंहिंजे पीउ जे जुती जो अदब कर त अबे जी जुती खणी उन में पंहिंजे पीउ जो नालो लिख। जेको अबे जे जुती में पंहिंजे पीउ जो नालो लिखे इनखे अदीब चवंदे या बेअदब चवंदे? तव्हांजो अक़ुल काॾे वियो? सय्यदे काइनात जे जुती मुबारक में तूं अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो थो लिखे? तोखे हया नथो थिए? तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ न है? चवनि था वहाबी मीलाद जो जुलूस नथा कढनि, हिननि खे पैगंबर जे विलादत जी ख़ुशी न है। जेके मुस्तफ़ा जे विलादत जी ख़ुशी न है उन ते लाख लानत हुजे। ॾाढियां चओ न ते, ॾाढियां ॻाल्हायो। जेके सय्यदे काइनात जे विलादत जी ख़ुशी न थिए उन ते लाख लानत हुजे। पर मां मीलाद तो वांगुरु न मल्हाईंदुमि, मां मीलाद हज़रत अबू बकर वांगुरु मल्हाईंदुमि। चओ सुभान अल्लाह। मां मीलाद हज़रत उमर वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद हज़रत उस्मान वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद हज़रत अली वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद इमाम हसन वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद शहीद करबला हज़रत हुसैन इब्न अली रज़ी अल्लाह तआला अन्हु वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद सोहणे बिलाल वांगुरु मल्हाईंदुमि। सॼी काइनात गॾिजे अबू बकर जे कदमनि जे मट न थींदी। ॻाल्हाईंदा हलो। जे रहो मरी विया हो, कब्रिस्तान में वेठा हो या जलसे में वेठा हो, मुजावर हो या मुजाहिद हो, हजरत अबू बकर खां वॾो कोई आशिक कोन है। चो कोई आशिक? हजरत अबू बकर खां वॾो आशिक कोई? हजरत उमर खां वॾो आशिक कोई? हजरत उस्मान खां वॾो आशिक कोई? हजरत अली खां वॾो आशिक कोई? इमाम हसन हुसैन खां वॾो पैगंबर करीम जो आशिक कोई? सोहणे बिलाल खां वॾो मिठे मोहम्मद जो आशिक कोई? तवज्जो कर, 63 साल में हुजे साईं जी मुबारक जिंदगी। तवज्जो थकी त न पिया आहियो? मूंखे वाइज़ करणो कोन हो, सची ॻाल्हि आहे। मूंखे हया बि थिए थो, मुंहिंजा महिमान वेठा आहिनि, पर चंद ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। छो त अॼु बि हिननि ट्रपियूं ॾिनियूं त साईं उहो स्टेज पंहिंजी छॾे विया। असां तोतनि जे करे कोन छॾी आहे, ॻाल्हि सम्झो था न? असां शरारत खे टारण जे करे छॾी आहे। आई पेशकदमी कई अथमि ऐं मूंखे हिन ते ख़ुशी आहे त मां शरारत खे टारियो आहे। मुंहिंजा कुझु दोस्त मां ते नाराज़ थिया, तूं ग़लति फ़ैसिलो कयो आहे। न साईं ज़िद जो मसइलो आहे। मां चयो दीन में ज़िद कोन्हे, दीन में ज़िद कोन्हे, हो पासो या हे पासो का ॻाल्हि कान्हे। जेकॾहिं मलंग चवनि था त असांजे इमाम बारगाह जो तक़दुस पामाल थो थिए, हीअ मुंहिंजी मस्जिद आहे। ऐं असांजे मदरसे जी पुराणी इमारत ओल्ड कैंपस आहे। साबित कयो हुजूर साईं जन जी मुबारक जिंदगी 63 साल। घणा साल बाबा? ॾाढिया। हुजूर साईं जन जी मुबारक जिंदगी घणा साल? को माउ जो पुट साबित करे तो हुजूर साईं जन हिकड़े साल पंहिंजी सालगिरह मल्हाई, को साबित करे। अब ॻाल्हायो न बुजुर्गो, हेरे ख्याल कयो या गड़बड़ न थियणु खपे। अब लाउड हलन था तव्हां वारा, आवाज़ अचे थो? हे मथियां परियां लाउड स्पीकर हलन था बाबा? कौन था हलन? हफ़ साहब तू चेक करे वन शाबाश। अरे मारे ख्याल क्यों आवाज तो पाचे तो बहरहाल अरे ख्याल क्यों कहीं जे यमन ते सालगिरह मल्हाए या कहीं जे मरण ते वर्सी मल्हाए जे, यो इस्लाम में कोन है। इस्लाम में कोन है। तोतन खे चो तो साबित कन पंहिंजो दीन, साबित क्यों? गारन सां धंधो न हलंदो, हटियूं तव्हांजूं पूरियूं थी वयूं, वञी वाणियुनि सां भाईवारी कयो। हाणे हाँ हाणे हिते नारे तकबीर जो आवाज़ो बुलंद थींदो। मुर्दन वांगुरु आवाज़ो न खपे, अल्लाहु अकबर जी सदा। दलीलन जी बोली ॻाल्हायो। सालगिरह जो तसव्वुर इस्लाम में कोन है, वर्सी जो तसव्वुर कोन है। काफ़रन जो पंहिंजे लीडरन जूं सालगिरहूं मल्हाइण शुरू कयूं ऐं पंहिंजनि लीडरन जूं वर्सियूं मल्हाइण शुरू कयूं त तोतन खे बि शौक़ थी पियो। अरे मारे ख्याल कयो
को साबित करे। इस्लाम में न सालगिरह जो तसव्वुरा, न वसी जो तसव्वुरा। बुजुर्गो ॻाल्हाइण जी इजाज़त न है तव्हांखे, आराम सां भी हो या हलिया वञो, छो था डिस्टर्ब कयो कंहिंखे। टीजो भी इस्लाम में कोन्हे, जुमाणो भी कोन्हे, चालीहो भी कोन्हे, चहलम 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 कोन्हे इस्लाम में। को साबित करे मां जो पुट तमाम इनाम ॾियांसि, मुरीद थियांसि, मेखाने में गॾिजी विहांसि, ताबूत कुल्हनि ते खणाए हलांसि। को साबित करे। इस्लाम में ॿारहो कोन्हे, 11वीं 12वीं 13वीं 14वीं इस्लाम में कोन्हे। न्याज इस्लाम में कोन्हे, उर्स इस्लाम में कोन्हे। बोली साहब तू हुजूर साईं जे हकामात में उर्स जो लफ्ज़ साबित कर त मुरीद थिए। सजो सोनो थी पए मां पाक मोहम्मद जे कदमन मुबारकन जे दस मुबारक जे मट भी लगंदो माई। हुजूर सभिनी खां मथे, ॾाढिया ॻाल्हायो, हुजूर सभिनी खां मथे, हुजूर सभिनी खां, अर्शिन खां, फर्शिन खां, जमादात खां, नबातात खां, हैवानात खां, इंसान जात खां 14 तबक गढ़कर, नूरो फलक गढ़कर, जमीनो जमान गढ़कर, मकीनो मकान गढ़कर, हजर शजर गढ़कर, दरिंदा परिंदा गढ़कर, खुदा के साथ जो कसम, सब नूरी सब नारी, खुदा की खलकल सजी खुदाई गढ़कर, 1.25 लाख नबी ए रसूल गढ़कर, सब औलिया सब अतकिया सब शुहदा सब सुलहा सब नीचे गढ़कर, मिठे मोहम्मद करीम जो शान सब नी खा मथे आ। खैरात जी इजाजत था, खैरात जी इजाजत था, वञूं था। खैरात कीअं कबी, नियत कीअं कबी। या अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते खैरात थो कयां, हिन जो सवाब मिठे मोहम्मद करीम साईं खे पहुचाए। जायज़ आहे, ॻाल्हि सम्झंदो। या अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते खैरात थो कयां, हिन जो सवाब हुजूर साईं खे पहुचाए। जायज़ आहे। या अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते खैरात थो कयां, हिन जो सवाब इमामन सगोरन खे पहुचाए। जायज़ आहे। या अल्लाह साईं मां तुंहिंजे नाले ते खैरात थो कयां, हिन जो सवाब मुंहिंजे बाबे खे पहुचाए, मुंहिंजे चाचे खे पहुचाए, मुंहिंजी अमर खे पहुचाए, मुंहिंजे अब्दे खे पहुचाए, मुंहिंजे मुर्शिद खे पहुचाए। जायज़ आहे। पर ईअं चवण त इमामन जो न्याज़ आहे, नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन, इहा मलंगन जी रिवायत आहे, मिठे मोहम्मद जी रिवायत न है। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? ॻाल्हायो छो नथा? अब तव्हां मलंगन ते कलमो पढ़ियो आहे कि न मिठे मोहम्मद ते? ॾाढिया ॻाल्हायो। अब तोतन ते कलमो पढ़ियो थो या आमिना जे लाल ते? ॾाढिया 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 ॻाल्हायो। मौली साहब मश्करी असां कम न हलंदो, छितो थी पियो धने थो ॾींहं रात, पर जेतिरो छितो थो थिए तेतिरा माण्हू बेज़ार था थियनि तो माण्हू। मंज़र त ॾिस न, मंज़र त ॾिस न, हा थोड़ो हिकु सरसरी नज़ारो त ॾिस न। सब चओ सुभान अल्लाह। ॾाढिया ॻाल्हायो, ॾाढिया ॻाल्हायो। मांखे आफीसरनि चयो साईं तव्हां ते सभु कावड़िया वेठा आहिनि, तव्हां छा कयो अथनि? मां चयो मां त का ठगी कोन चुराई अथमान, मां को नुक़सान तन के कोन पहुचायो आहे। मां जॾहिं खां कमु शुरू कयो आहे तन जी दुकानदारी डाउन थी पई आहे, वीचारनि जी दुख पई आहे। हाणे साईं इनाम रखंदा था वतन, जेको डॉक्टर साहब खे क़त्ल करे त 5 लख, जेको डॉक्टर साहब के कत्ल करे त 10 लख। गाल समझो था? जेकॾहिं मुंहिंजी जिंदगी आहे, खुदा जे ज़ात जो कसम, सॼी काइनात जा मुशरिक वसुकन मुंहिंजो वार बि वंगो नथा करे सघनि। रोज झेड़ो झेड़ो था कनि, ॿिनि बाठनि जो कूत बि कोन्हनि। माता ऑफिसरनि खे चुम चो ॾियो इजाज़त, हिननि जी तबियत ठीकु कंदासीं। कुतो छा ॼाणे कणक जे मानी मां।
पर यार वरी अल्लाह है, अल्लाह जे रसूल जा हुक्म था याद अचन। खुदा जो कसम असां फितने के बेहतर नथा समझूं। अच्छा दलीलन जी बोली ॻाल्हायो अगर को मुशरिक मुझी गाल ॿुधे थो, अगर को बिदअती मुझी गाल ॿुधे थो, अगर को कब्रन चट्टू मुझी गाल ॿुधे थो, अगर को खाघारन खाइणो पर मुझी गाल ॿुधे थो तो पंहिंजे मुल्ला खे बिस्तरे तां उथारे वठी अचे। हुजूर साईं पंहिंजे 63 सालन जी मुबारक जिंदगी में हिकिड़ो दफ़ो बि पंहिंजी सालगिरह न मल्हाई। अरे तवज्जो कर, तवज्जो कर। मुझे साईं खां पोइ हज़रत अबू बकर खलीफो थियो, उन बि मिठे मोहम्मद जी सालगिरह न मल्हाई। हज़रत अबू बकर खां पोइ हज़रत उमर खलीफो थियो, उन बि हुजूर जी सालगिरह न मल्हाई। हज़रत उमर खां पोइ हज़रत उस्मान खलीफो थियो, उन बि पाक मोहम्मद जी सालगिरह न मल्हाई। हज़रत उस्मान खां पोइ हज़रत अली खलीफो थियो, उन बि मिठे मोहम्मद जी सालगिरह न मल्हाई। इमामन सदोरन बि पंहिंजे नाने मोहम्मद करीम जी सालगिरह न मल्हाई। हज़रत अबू बकर बि मीलाद जो जुलूस न कढायो, हज़रत उमर बि मीलाद जो जुलूस न कढायो, हज़रत उस्मान बि मीलाद जो जुलूस न कढायो, हज़रत अली बि मीलाद जो जुलूस न कढायो, इमाम हसन बि मीलाद जो जुलूस न कढायो, इमाम हुसैन बि मीलाद जो जुलूस न कढायो। मिठे मोहम्मद करीम साईं खां पोइ हज़रत अबू बकर साईं 2.5 साल हुकूमत कई, किथे मीलाद जो जुलूस न निकितो। हज़रत उमर तकरीबन 10 साल हुकूमत कई, किथे मीलाद जो जुलूस न निकितो। हज़रत उस्मान तकरीबन 11 साल 11 महीना हुकूमत कई, किथे मीलाद जो जुलूस न निकितो। हज़रत अली तकरीबन 4 साढ़ा 4 साल हुकूमत कई, किथे मीलाद जो जुलूस न निकितो। हज़रत अबू बकर जे वक्त में 11 लख मुरब्बा मील धरती ते इस्लाम जी हुकूमत थी, काथे मीलाद जो जुलूस न निकितो। हज़रत उस्मान जे ज़माने में 22 लख मुरब्बा मील धरती ते इस्लाम जी हुकूमत थी, किथे मीलाद जो जुलूस न निकितो। हज़रत उस्मान जे ज़माने में 44 लख मुरब्बा मील धरती ते मुसलमानन जी हुकूमत थी, किथे मीलाद जो जुलूस न निकितो। जनाबे अमीर मुआविया जे ज़माने में 66 लख मुरब्बा मील धरती ते इस्लाम जो झंडो फड़के पियो, किथे भी मीलाद जो जुलूस न निकितो। जितने इस्लाम में मीलाद जो जुलूस हो हाँ तो हज़रत अबू बकर मीलाद जे जुलूस जी अगवानी करे। हाँ अब ठीक तो ॻाल्हायो, ॾाढियां ॻाल्हायो। जेकॾहिं इस्लाम में मीलाद जो जुलूस जो तसव्वुर हुजे हाँ तो हज़रत उमर मीलाद जे जुलूस जी क़यादत करे। हाँ हज़रत उस्मान मीलाद जे जुलूस जी क़यादत करे। हाँ सुहिणो अली मीलाद जे जुलूस जी क़यादत करे। हाँ सुहिणो हसन ऐं सुहिणो हुसैन खुदा जो कसम जिनके मिठे मोहम्मद पंहिंजन कुल्हनि ते खणी घुमायो। यार या गड़बड़ेशन न थियणु खपे। जेकॾहिं मीलाद जे जुलूसन जो इस्लाम में तसव्वुर हुजे हाँ तो पोइ मीलाद जे जुलूस जी क़यादत जन्नत जा शहज़ादा हसन हुसैन साईं कनि। हाँ ग़लति थो ॻाल्हायां। हज़रत अबू बकर भी जुलूस न कढियो मीलाद जो, हज़रत उमर भी मीलाद जो जुलूस न कढियो, हज़रत उस्मान भी मीलाद जो जुलूस न कढियो, हज़रत अली भी मीलाद जो जुलूस न कढियो, इमाम हसन भी मीलाद जो जुलूस न कढियो, इमाम हुसैन भी मीलाद जो जुलूस न कढियो। 1.25 लाख सहाबिन मां कंहिं हिकिड़े सहाबीअ भी मीलाद जो जुलूस न कढियो। ऐं मलंगन जे अक़ीदे मुताबिक तव्हां ॿारनि खे पंहिंजे रहबरी जो तमग़ो पाराए ख़ल्क़त खे गुमराह था बनायो। 12 इमामनि मां कंहिं हिकिड़े इमाम भी मीलाद जो जुलूस नहीं कढियो। असां हिननि जे तरीक़े ते हलूं या उन्हनि जे तरीक़े ते? ॾाढियां ॻाल्हायो। हे मोतबर आहिनि या उहे वधीक मोतबर आहिनि? ॾाढियां ॻाल्हायो। तोतन खे जुराता त साबित कनि। सही सनद सां हिकिड़ी रिवायत ॾेखारे त हज़रत अबू बकर मीलाद जो जुलूस कढियो हो, जुलूस जी क़यादत कई हुई, या हज़रत उमर निकितो हो उन जुलूस जी क़यादत कई, या हज़रत उस्मान निकितो हो उन जुलूस जी क़यादत कई, या हज़रत अली निकितो हो उन जुलूस जी क़यादत कई। मां हिन क़ुरान ते वाइदो थो कयां मां हिननि जी पार्टी में शामिल थींदुसि। अब या नीत न है? ॾाढियां ॻाल्हायो। या नीत न है? अचो न मैदान ते, वठी चो पंहिंजनि मौलवियुनि खे साबित कनि, साबित कयो। इटकियूं मिटियूं न हलंदियूं। कुरान में मज़हब साबित कयो, कुरान में मज़हब साबित कयो, कुरान में
मजहब साबित कयो त मां मुरीद थियम। तोतन के भी चैलेंज तो क्या, मलंगन के भी चवां थो, तहां भी नशे में आउट लगा पिया हो। अॼु तोता मलंगन के सॾनि पिया था, अचो 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 न अचो, चाचा बैठे हैं। मां मलंगन के भी चवां थो, अचो दलील सां पंहिंजो हक़ साबित कयो। इस्लाम में ताज़ियो कोन है, चओ इस्लाम में ताज़ियो, ॾाढियां ॻाल्हायो। इस्लाम में ताज़ियो, इस्लाम में मातम, इस्लाम में पिटको, इस्लाम में कुटको, इस्लाम में दोहा खानी साबित कयो। कुरान मां साबित कयो त मुरीद थियाम। सॼी ज़िंदगी मकान में तहां सां गॾु घोट घोटा में गुज़ारींदुसि। अचो मिठे मोहम्मद वटां पंहिंजो दीन साबित कयो। मलंगो जुरत अथव त अचो अचो, सोने अली वटां पंहिंजो मज़हब साबित कयो। इमाम हसन हुसैन वटां पंहिंजो मज़हब साबित कयो। पंहिंजे तसव्वुर जे मुताबिक़ ॿारहनि इमामनि वटां पंहिंजो मज़हब साबित कयो। इमाम अली तकी वटां साबित कयो, इमाम अली नकी वटां साबित कयो, इमाम ज़ैनुल आबिदीन वटां साबित कयो, इमाम हसन अस्करी वटां साबित कयो। साबित कयो पंहिंजो अक़ीदो। इमाम जाफ़र सादिक़ वटां साबित कयो। साबित कयो पंहिंजो अक़ीदो। ॿियूं ॻाल्हियूं पोइ हिन मलंगन खे चओ पंहिंजो कलमो साबित कनि त मुरीद थियनि। कलमे में भी चती हुयूं अथऊं, रुगो कलमो साबित कयो, जो सॼो झड़ो ख़त्म। सिर्फ कलमो साबित कयो, पंहिंजी बांग साबित कयो। त कम में कारा कपड़ा पाइजनि, साबित कयो, सॼो झड़ो ख़त्म। याच मां मदरसे में तुंहिंजा किताब रखियो वेठो हो, ईरान मां घुरायो अथमि। तुंहिंजनि किताबनि मां साबित कंदुमि त कारा कपड़ा जहन्नम जो लिबास आहिनि। तुंहिंजनि किताबनि मां साबित कंदुमि। या तू साबित कर तो मैं तोड़े अचा, या मां साबित क्या तो तुम्हारे अच। ठीक तो ॻाल्हायां? मां तहां सभिनी खे गुज़ारिश थो कयां, तहां दर दर ते वञो, घर घर ते वञो, दर दर ते वञो, घर घर ते वञो। रस्ते में झले चवनि मौलवी साहब धूणो जन, थोड़ो धूणो, साइज वधी वई अथनि। हलवो खाइण सवलो आहे, मौलवी साहब मिठाइयूं खाइण सवलियूं आहिनि, हार पाइण सवल आहिनि, मीलाद मल्हाइण सवलो आहे, मोहम्मद करीम जे सीरत खे अपनाइण ॾुखियो आहे। यारनि खे ख़बर आहे त मीलाद पढ़ंदासीं त मिठाई मिलंदी, सीरत ते हलंदासीं त पादर खाईंदासीं, ॾाढो ॾुखियो आहे। मीलाद चइबो आहे मुंहिंजे साईं जे ॼमण खे। मीलाद माना हुज़ूर जो ॼमण, मीलाद माना हुज़ूर जो, ॾाढियां ॻाल्हायो, मीलाद माना हुज़ूर जो, ऐं सीरत माना हुज़ूर साईं जी सॼी ज़िंदगी। अचो त टीवी जे ख़िलाफ़ जिहाद कयूं, अचो त उघाड़नि फिल्मुनि जे ख़िलाफ़ जिहाद कयूं, अचो त वीसीआरनि जे ख़िलाफ़ जिहाद कयूं। अचो, अगर पाण खे दीन जो ठेकेदार समझो था, अचो मैदान ते, अचो त चकुला बंद करायो, अचो त शराब जे गुतन कटायो, अचो त गॾिजी करे गंजे जी ठोड़ कुटियूं। मां उमरेन जो निकरन सवाल ही ना है। गंजो मुल्क खाइयो, जोर वांगुरु चटे वियो, गोर पट वांगुरु मुल्क पटे वियो। नवाज शरीफ असांजे जज़्बन जो कातिल आहे, इंशाअल्लाह हिसाब वठंदासीं। ॾाढियां ॻाल्हायो, गॾिजी ॻाल्हायो, सभई गॾिजी ॻाल्हायो। हिन 2.5 सालनि जे मुंहिंजे सिंध धरती जे 80,000 नौजवाननि खां रोज़गार खसियो आहे। हे असांजे जज़्बन जो कातिल आहे, इन सां हिसाब थींदो। बुलंद आवाज़ सां ॾाढियां ॻाल्हायो, इन सां हिसाब थींदो। ज़ुल्म जी इंतहा, जबर जी इंतहा, बेहयाई जी इंतहा, महंगाई जी इंतहा, करप्शन जी इंतहा। ऑफिसर वरी चूंडे चूंडे अहिड़ा था रखनि जेके चकुलनि तो भी भतो था वठनि। कूड़ ॻाल्हायो अथमि छा?
ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो। ये कुरान जो कानून हलाईंदा पिटिया, ये कुरान जो कानून हलाईंदा तड़ियल जुआ जे अॾ था वठनि। कूड़ थो ॻाल्हायां? मरीज़ छो आहियो? ग़लति थो ॻाल्हायां छा? माण्हू चोरनि खां एतिरो नथा डिॼनि जेतिरो इन्हनि खां था डिॼनि। ईमानदारी धाड़ेल बि कॾहिं कॾहिं ग़रीबनि खां तारो करे वेंदा आहिनि। पर असांजे वर्दी वारा अलाह ख़ैर करे के चङा बि हूंदा, पर जेका अक्सरियत आहे, ॻाल्हि सम्झो था न? खून थी वञे कंहिं हमराह जो त अॻ में ॾोकड़ वठंदा, खून बि पोखण छॾींदा। ज़ुल्म एॾो वधी वियो आहे जो अॻे राति जो माण्हू निकिरंदा चवंदा अलाह करे त को माण्हू मिले त ॿथी पवंदासीं। हाणे चवंदा ख़ुदा करे को कुतो मिले, सूअर मिले, अलाह करे माण्हू न मिले। उलाइका कल अनआम बल हुम अज़ल। रब तो फरमाए मुंहिंजे दीन खे छॾींदो त जानवरनि खां बि बदतर थी वेंदो। अॼु वाइदो कयो त क़ुरान खे न छॾींदासीं। ॾाढिया ॻाल्हायो। अॼु वाइदो कयो त क़ुरान खे न छॾींदासीं। मिठे मोहम्मद करीम जे दामन खे न छॾींदासीं। आले मोहम्मद जे दामन खे न छॾींदासीं। अहल बैत मोहम्मद जे दामन खे न छॾींदासीं। असहाब मोहम्मद जे दामन खे न छॾींदासीं। हुजूर साईं तो फरमाए त कब्रूं कच्चूं ठाहियो। हुजूर साईं तो फरमाए त कब्रूं, ॾाढिया ॻाल्हायो बाबा। हुजूर साईं तो फरमाए त कब्रूं ऐं तोता था चवनि त कुबा ठाहियो। तोतन जो चयो वञो या मिठे मोहम्मद करीम जो? अब ॻाल्हायो छो नथा? वठी चोन मांखे ॾेखारनि का सही सनद सां रिवायत मां मुरीद थियनि या अचनि त मां ॾेखारियानि। हदीसूं ग़लति साबित कनि, जेको इनाम मुंहं सां चवनि मां पूरत करे पहुचाईंदोमान। सही सनद सां हदीस ॾेखारियां। हिकु दफ़े मिठे मोहम्मद करीम साईं हज़रत अली साईं खे सॾु करे चो, अली मुंहिंजो हुकुम ॿुध, जो टीकम खण, जेका क़बर पकी ॾिसे डाहे कचो करेसि। जंहिं क़बर ते कुबो ॾिसे डाहे कची क़बर ठाहे अच। मां चवंदो आहियां दोस्तनि खे त मुशरिकनि खे चओ त असां ते कावड़ अजाई था कयो, तव्हांजो कमु त क़ुरान लाथो आहे, तव्हांजो कमु त मिठे मोहम्मद करीम लाथो आहे। पोइ वञो न हेतिरी थाणे ते वञी क़ुरान ते केस कयो। अॼु वाइदो कयो त क़ुरान खे न छॾिबो। क़ुरान जे हुक्मनि जे मुताबिक़ हलबो, हदीस जे हुक्मनि जे मुताबिक़ हलबो, तौहीद जे झंडे खे सर बुलंद रखबो, मिठे मोहम्मद जे ख़त्मे नबूवत जे परचम खे सर बुलंद रखबो, सैयद कायनात जे सुन्नत जे तरीक़े खे ज़िंदा रखबो, आले मोहम्मद जे नक्शे कदम खे इख्तियार कबो, अहले बैत मोहम्मद जे नक्शे कदम खे इख्तियार कबो, असहाब मोहम्मद जे नक्शे कदम खे इख्तियार कबो। अब वाइदो ॾाढिया ॻाल्हायो, ॾाढिया ॻाल्हायो, ॾाढिया ॻाल्हायो। ऐं पाड़े ओड़े में जॾहिं हे अचनि न थोरो धुणो ॾेई चवनि कि भला क़ुरान मां पंहिंजो अक़ीदो साबित कर। ॿियूं ॻाल्हियूं पोइनि। काफ़ी देर थी वई आहे। हींअर मशाइर इनक़िलाब सैयद सलमान गीलानी खां अॻु में वादी मेहरान जे सुरीले आवाज़ अलहाज इमदादुल्ला साहब फिलपुट खे गुज़ारिश करियां थो तव्हांजे साम्हूं अचे ऐं तव्हांखे थोरो तड़पाए। मोबाइल में इस्लामी डाउनलोडिंग लाइ यादि रखंदा फारूकी इस्लामी इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़द मेन गेट गिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख, मोबाइल नंबर 030132933775।